अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन मतलब अली गाजी में बलीकार और यासिर अहमद स्टूडियो में ज्वाइन करता सी अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, ख्वाजा आसिफ साहब कल भी थोड़ो डिस्कस कियो असां उन्हनि खे जेको ॿ टे ॾींहं पहिरियां उन्हनि ब्यूरोक्रेसी जे मथां जेको आहे भड़किया हुया ऐं चयो वियो त सॼी ब्यूरोक्रेसी हीअं हूअं, पोइ सम्झ में बि कोन पियो अचे त इहा असल में रुख़ छा हो ख्वाजा आसिफ साहब जो। पोइ कुझु टाइम खां पोइ आहिस्ता आहिस्ता ॻाल्हियूं करणु शुरू थियूं ऐं पोइ कल्ह बि ॻाल्हियूं हलणु लॻियूं त ख्वाजा आसिफ साहब जेको आहे उहो रेज़िग्नेशन था ॾियनि। पोइ अचानक सां पाण चयूं त बाबा मां रिज़ाइन कोन थो कयां। उन ते घणा तबसरा थिया, माण्हुनि जांच करण जी कोशिशि कई। पोइ हाणे तक़रीबन सभु क्लेम कंदा पिया त हीउ इशू थियो आहे को सियालकोट जो कोई एडिशनल डिप्टी कमिश्नर है जिन कोई फॉर्म 47 में ज़ाहिर हू जॾहिं हो हुया रिटर्निंग ऑफिसर हुया त हुन टाइम ते ख्वाजा आसिफ ऐं ॿियो चवनि था को पैसे जी बि ख्वाजा आसिफ जा सुठा दोस्त आहिनि त हुननि जो कोई एहसान बि थियल आहे ख्वाजा आसिफ साहब जे मथां। नजम सेठी साहब क्लेम कंदा पिया त हुननि जो एहसान बि थियल आहे ख्वाजा आसिफ साहब जे मथां। त इन करे हाणे ख्वाजा आसिफ साहब चाहिनि था उन्हनि जे मथां वरी जेको एडीसी आहिनि उन्हनि जे मथां को केसिस बेसिस खुली आया आहिनि, को करप्शन जा हथ पिया आहिनि, उन्हनि जूं चार्जशीटूं ठही वयूं आहिनि, उन ते उहो चिड़ी विया आहिनि सफ़ा। त ख्वाजा आसिफ साहब पहिरीं त ब्यूरोक्रेसी सॼे ते ॾमरियल हुआ ऐं चयूं त भई हीअ सभु खाई वञनि था, असांखे बचियल खुचियल सियासतदाननि खे मिले थो। पोइ ख़बर हली त उहे इस्तीफ़ा ॾियनि पिया। पोइ चयूं त न नथो ॾिए इस्तीफ़ा। पर आख़िर में सॼी ॻाल्हि जो पोयां हिकिड़ो ब्यूरोक्रेट ई निकिरी आयो। ब्यूरोक्रेसी खे ई त ई ॾमरियल हुआ ख्वाजा साहब। पोइ आख़िर में वजह नाराज़गी बि हिकिड़ो ब्यूरोक्रेट निकिरी आयो। ज़ाहिर एडीसी इज़ अ ब्यूरोक्रेट। त हुन जे मथां को एंटी करप्शन FIR वग़ैरह दाख़िल कराई आहे। उहो ख़ासि दोस्त बि आहे, वेझो माण्हू आहे ख्वाजा आसिफ जो। त ख्वाजा साहब उन ॻाल्हि ते नाराज़ आहिनि। लेकिन ॾिसो ही सिस्टम्स जॾहिं बेसिकली जिन्हनि जेको सिर पेर न हूंदो आहे हू एतिरे पर्सनलाइज़ मामलनि ते ई हली रहिया हूंदा आहिनि। हाणे ख्वाजा साहब जो हिकिड़े डिफेंस मिनिस्टर जो हिकिड़े ADC जी हवाले सां केस ते एतिरो रिएक्शन ॾियण जो मतिलबु छा थियो? मतिलबु इहो थियो त मामिलो जेको कॉमन सेंस चए थो, अगरि हीउ सबबु आहे एज़ बीन अलेज्ड, जीअं मुबैना तौर ते चयो पियो वञे, त पोइ मामिलो सिर्फ़ु इहो न हूंदो त सिर्फ़ु लाचार हूंदी हुन ADC जी। ॻाल्हि इहा आहे त पोइ ADC जी अगरि मुबैना तौर ते हुन करप्शन कई आहे त पोइ उहे पैसा किथे किथे विया आहिनि उनजी बि जांच थींदी। लेकिन सिस्टम एतिरो फर्जाइल आहे। हाणे पोइ उनखां पोइ ख्वाजा आसिफ नवाज़ शरीफ़ साहब अॼु मुलाक़ात कई आहे। पोइ नवाज़ शरीफ़ साहब कुझु थधो कयो हूंदो ख्वाजा साहब खे। लेकिन ओवरऑल ई मुल्क में तव्हां शयूं ॾिसो त हिकिड़ी ख़ामोश सही लेकिन हिकिड़ी हलचल आहे। घणो गोड़ घमसान न आहे। ठीकु आहे, ख़ान वारे पासे ते एतिरो गोड़ घमसान न आहे। हुते बि शयूं हलनि थियूं। मिसाल अॼु अलीमा ख़ान चए पई त उनजे पुटनि खे वीज़ा न पिया ॾियनि। इमरान ख़ान जे पुटनि खे वीज़ा छो नथी मिले, छो देरि पई कई वञे, उते बि हिकिड़ो हले थो। लेकिन ही ख्वाजा साहब वारा मामला जीअं ओचितो ब्यूरोक्रेसी जेको सॼो मुल्क जो निज़ाम हलाईंदी आहे उनखे भई ईअं मलामत करणु हुनजी। उनखां पोइ ख्वाजा आसिफ जो ई निकिरी अची चवण त साईं इंडियन एयर स्पेस बंदि करण सां अॼु को असेंबली में ॻाल्हाई त हुन सां मुल्क खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पियो थिए। इंडिया ताज़ो हुन सां झेड़ो थियल आहे। उते ख्वाजा आसिफ एयर स्पेस उन ई कॉन्फ्लिक्ट जे करे बंदि थियल आहे। उते ख्वाजा आसिफ जो ई अची चवणु। हींअर प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात हली रही आहे। 27वीं आइनी तरमीम जा चोॿोल आहिनि। ओचितो पर पाण खे त ख़बर कल्ह ई पई त आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब ओचितो अमेरिका हलिया विया आहिनि। अमेरिका में ताज़ो ई थी आया वाइट हाउस में डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात खां पोइ। त हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि ज़ाहिर बेमक़सद त कोन्हनि। हीअ मतिलबु हिकिड़ी हिलझुल आहे। हिलझुल किथे वञी छे कंदी इहो त ख़ैर वक़्तु ॿुधाईंदो। लेकिन जॾहिं बि हिकिड़ी असांजे पावर सेक्टर में ऐं स्पेशली जॾहिं अमेरिका एतिरो ओपनली मामलनि में इन्वॉल्व हुजे त अमूमन माज़ी इहो ॿुधाए थो, तारीख़ इहा ॿुधाए थी त पोइ मुल्क में कंहिं का शइ ख़ामोशी सां पोयां पचणु शुरू थी वेंदी आहे। जेतोणीकि हींअर ईरानी डिफेंस मिनिस्टर प्रेसिडेंट आयल हुआ ऐं पाकिस्तान जो जी कोशिशि आहे या कोशिशि करे रहियो आहे त अमेरिका ऐं ईरान जे विच में मामलात खे बहितर करे ऐं हुन कोशिशनि में सर फ़हरिस्त कोशिशि फील्ड मार्शल ई करे रहिया आहिनि जनरल आसिम मुनीर साहब। लेकिन बहरहाल सिर्फ़ु मामिलो उते त न बीठल हूंदो। ईरान जे लाइ टियाकड़ी बि पाकिस्तान करे रहियो हूंदो ऐं हुन में डिप्लोमेसी या ही टियाकड़ी जे रोल में इस्टाब्लिशमेंट चीफ बि उन लाइ
अॻभरा हूंदा बजाए असांजी फॉरेन ऑफिस जे। लेकिन बहरहाल अमेरिका हींअर जेतिरो डोनाल्ड ट्रंप हींअर हिकिड़ी डिफरेंट स्टेट ऑफ माइंड में आहे, हिकिड़ी कैफ़ियत उते तारी आहे। ख़ैर हमेशह ई उहा कैफ़ियत उते तारी हूंदी आहे ऐं इलाही सारी शयूं गॾिबड कयां पियो, लेकिन इहे सभु शयूं किथे न किथे हिक ॿिए सां जुड़ियल बि आहिनि। ट्रंप हींअर पंहिंजे पर में पाकिस्तान ते वॾो थोरो कयो आहे त पाकिस्तान ते 19% टैरिफ हयो अथसि ऐं इंडिया खां दूरी करे वरिती अथसि। हाणे उहो इंडिया खां दूरी को पाकिस्तान जी मोहबत में डोनाल्ड ट्रंप न कई आहे, लेकिन हू हिन खे बि छाकाणि रियल स्टेट रहियो आहे, मतिलबु कारोबारी माण्हू रहियो आहे डोनाल्ड ट्रंप, त हू हिन खे बि ॻणाईंदो त हीअ पाकिस्तान ते महिरबानी कई आहे ऐं पाकिस्तान खे वक़्ती तरह तिजारत में फ़ाइदो बि थींदो हिन सां। त छा ऐं पोइ ईरान ऐं अमेरिका जी टैकड़ी में पाकिस्तान खे ऐं पाकिस्तान जे चीफ खे मिलिट्री चीफ खे एतिरी अहमियत जेको ॾिए पियो, त यानी हिकिड़ी रिकग्नाइज़ करे पियो त तव्हां हिकिड़ा पावर आहियो, त उन खां पोइ छा हुन जी जेके फरमाइशूं आहिनि अमेरिका जूं पाकिस्तान में, उहो हिकिड़ो त चलो भई हाणे चवनि था टामे जी असीं हू हिते माइनिंग ऐं हिन सभिनी शयुनि जी माइनिंग्स में अचनि पिया, पोइ साईं हीअ त चवण जी ॻाल्हि आहे न रुगो टामो, पर रेयर मिनरल्स ऐं ॿियूं शयुनि में बि हिते हथु विझिबो बलूचिस्तान ऐं ॿियनि हंधनि ते। पर छा अमेरिका को इमरान ख़ान जे हवाले सां बि डोनाल्ड ट्रंप जी का फरमाइश अची सघे थी, छाकाणि त लंडन जेको आहे हाणे सिर्फ़ु PTI लॉबिंग न करे रही हूंदी अमेरिका में इमरान लाइ, बल्कि लंडन जेको आहे, जेको हुनजो अॻूणो इन-लॉज़ आहिनि, उहो बि लंडन बि लॉबिंग करे रहियो हूंदो वॉशिंगटन जे अंदरि ख़ान लाइ। त उहा का फरमाइश अचे थी नथी अचे। मुबैना तौर ते पोएं भेरे मुलाक़ात में डोनाल्ड ट्रंप चयो वञे थो मुबैना तौर ते त उन महिल ट्रंप इमरान ख़ान जो हवालो ॾिनो। त हीअ सभु शयूं जॾहिं तव्हां गॾाईंदो त उहो हिलजुल जंहिंजी आउं ॻाल्हि कयां पियो, ख़ामोशी सां हलंदे नज़र महसूसु थिए पई, किथे छे कंदी इहो वक़्तु ॿुधाईं। अच्छा, इहे ॻाल्हियूं इन जे करे ई ज़ाहिर आहे पोइ अगरि जे कनेक्शन रखिजे त रीजनली बि त प्रॉब्लम आहे न। हमेशह पाण हमेशह डिस्कस कंदा आहियूं इंडिया जो जेको हिन रवैयो आहे टुवर्ड्स अमेरिका, ठीकु आहे असांखे वक़्ती फ़ाइदो त ॾेई सघे थो, पर लॉन्ग टर्म में त इहो रवैयो अगरि टुवर्ड्स अमेरिका रहियो ऐं अमेरिका हे चाइना जे क्लोज़ थींदा विया त पोइ त इहो असांजे लाइ ॾचो पैदा थींदो। हाणे ॾिसो न, इंडिया जेको आहे हू हींअर जवाबी कार्रवाई करे पियो, यानी न पियो मोट ॾे प्रेसिडेंट ट्रंप खे। हिन सां ज़ाहिर इंडिया खे नुक़सान बि थी रहियो हूंदो, पर हिन सां ज़ाहिर अमेरिका खे बि नुक़सान थी रहियो हूंदो। हींअर जेका आर्म्स डील, हथियार ख़रीद करण जी डील जेका तक़रीबन फाइनलाइज़ हुई इंडिया जी, अमेरिका खां हथियार वठणु वञे पियो, जेको अमेरिका जी ख़्वाहिश हुई त भाउ रूस खां छो था हथियार वठो, फ्रांस खां छो था वठो, असां खां बि वठो। त अॼु जेका मूं हीअं थोरी देरि पहिरीं ख़बर ॾिठी त इंडियन जेको डिफेंस मिनिस्टर आहे उनजो दौरो मनसूख़ थी वियो, उहो नथो वञे वॉशिंगटन, अमेरिका नथो वञे। त नुक़सानु त दो तरफ़ा थींदो। ॿी ॻाल्हि इहा त अगरि हीअ टैरिफ हणंदो, अञा इंडिया न हया आहिनि, चवे थो पियो अञा ट्रंप खां अॼु बि सवाल थियो न, त हू त अहिड़ी मूड में आहे, हू त चए थो बसि तव्हां ॾिसंदा वञो त मां कीअं थो प्रेशर ॾींदो वञा। हाणे कीअं प्रेशर, कहिड़ो प्रेशर? फ़िलहालु हू प्रेशर मञनि त कोन पिया न, मञनि पिया। एग्ज़ैक्टली। अच्छा, हाणे हिन में काउंटर बि त जीअं हाणे ही ट्रेड अगरि ही आर्म्स डील कैंसिल जेको फ़िलहालु मुलतवी थी वई, ज़ाहिर हिन में जेके अमरीकी जेके ही मिलिट्री कॉम्प्लेक्स जा माण्हू इंडस्ट्रीज़ आहिनि जेके हथियार ठाहींदियूं आहिनि, उन्हनि जा लॉबिस्ट बि त कमु कंदा त भई तव्हांजे करे असांखे नुक़सानु पियो थिए। ॿियो जेके अमेरिकन गुड्स इंडिया में वञनि थियूं, इंडिया को नंढी मार्केट त न आहे, वॾी मार्केट आहे न, मतिलबु यू कैन इमेजिन कि केतिरी वॾी मार्केट आहे जेको अमेरिकन प्रोडक्ट्स लाइ बि त वञनि था न। त उन्हनि ते केतिरो टैरिफ, हाणे काउंटर टैरिफ हणे थो नथो हणे इंडिया, इहो ॾिसणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त ख़िते में चाइना खे हाणे इंडिया अगरि चाइना सां मामलात सॉफ्ट करे वठे थो, जेको हाणे एक्सपेक्टेड आहे त आस्ते आस्ते मामलात जेके आहिनि उहे सेटल कंदो इंडिया चाइना सां, त पोइ चाइना खे हिन ख़िते मां त परेशानी ख़तमु थी वई। पाकिस्तान हुन सां गॾु आहे, ईरान हुन सां गॾु आहे, बांग्लादेश जी एतिरी अहमियत न आहे, पर बहरहाल ऐं अगरि हाणे इंडिया बि हुन सां मामला ठीकु करे वठे थो त चाइना वटि ही रीजन त पूरो अची वियो। ज़ाहिर उहो त पूरो मसइलो आहे। कॉलर मोहम्मद हुसैन जतई, काज़ी अहमद मां। जी जतई साहब, छा चवणु चाहींदा?
यासिर बाप तोखे अली का कोई सलाम अल्लाह खुश रखंदो। अॼु टेम न्यूज़ ते हलियो पियो त को ॾेई कश्मीर अलाह किथे को शायदि मां ज़ात मूं पढ़ी पर मूंखे विसरी वई त को अक़लियत में आहिनि उहो वीचारा 2 माण्हू अगवा थी विया आहिनि। हाणे हुनजो जो घर घाट मूं ॾिठो त हुनजे घर में हिकु भित को 2 थांव उहे वीचारा अगवा थी विया। पोइ पुलिस जूं मोबाइलूं वठां भला छा जेके 3 ज़िला आहिनि इन्हनि में अमुनी मां जे हिसाब सां भला जो असांजी जेको 6 लख 5 लख 7 लख अवाम आहे या अवाम पोइ सभु उथी पवे ऐं गवर्नमेंट कुझु थी पवे। मां त चवंदो 8 ॾींहंनि जो खेल आहे, माण्हुनि जो ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे, हिकु गुरबत ऐं राति मूंखे ग़रीब जे घर में कुझु कोन, नंढड़ा बच्चा रोज़गार माल आहे। गवर्नमेंट असांजी किसी का बि शइ ॾिसण में कान थी अचे। बाक़ी जेको सियासी ॿधाड़ा ॾाढी उन में त ॾाढी तकड़ हिन जो पटको लारायो, हिनखे ॿधारायो, हिनखे हीअं करायो, पंहिंजे मुखालिफ़ हीअं कयो हूअं कयो। यार तव्हां त सिंध जी ख़िदमत कयो, ऑफिसर त कुझु प्रेशर रखो त उन माण्हू ग़रीब भला ॿियो कुझु हिन खां गवर्नमेंट माण्हू छॾे ॾिनो आहे। माण्हू चवंदो असां ज़िंदगी त भला गुज़ारणी, असां पंहिंजो कमायूं पंहिंजो खाऊं न खाऊं बुख ते गुज़ार, बसि ज़िंदगी त गुज़ारण जो इन असांजा रोशनी हुजे त महिरबानी थींदी। ठीक साईं। जी जतोई साहब, हाणे आख़िर में माण्हू इहे जेको जतोई साहब ॻाल्हि कनि पिया उन ते लही आया आहिनि। बाबा असां तव्हांखां सरकार खां कुझु ई नथा घुरूं, न तालीम था घुरूं, न सिहत था घुरूं, न रोड था घुरूं, न बिजली था घुरूं, न अलिफ न बे, असांखे रुगो जीअण जो हक़ त ॾियो। उहो बि तव्हां धाड़ेलनि खे खुलियो छॾे वेठा आहियो। हाणे जीअं ॿुधाइनि पिया त ऐं धाड़ेल बि कंहिं ज़माने में इहो ॿुधंदा हुआसीं त अगवा करण खां पहिरीं उहा रैकी वैकी थींदी, को धाड़ेल बि ख़बरचार वठंदा त बाबा हीउ सुखियो माण्हू आहे, हीउ सेठियो आहे, हीउ अलिफ आहे, ॿिए आहे। हाणे जेको रस्ते में मिले थो खंबे खणी वञनि था, उनखे पोयां खाइण लाइ उन घरनि में नथो हुजे। न हाणे त मुंहिंजी दोस्त ई आहे जामशोरो रोड ते हैदराबाद टू जामशोरो, ही वॉज चेस्ड बाय पीपल। त भाई माण्हू कढ पिया गंदुनि सां गोली मोली मिलायूं अगवा करणु आया बेसिकली हिते। न मां उहो ई उन ते हा बिल्कुलु, यानी हीअ जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त जतोई साहिबु को 2 ज़िला चए पियो, हाणे 2 ज़िला न रहिया आहिनि साईं। हाणे जिथे किथे सूरत हाल आहे हुते अगवा वधीक पिया थियनि। हाणे अगवा ॿियनि हंधनि ते बि थींदा, इहो सम्झण त हीउ कश्मीर कंदकोट में हिते रुगो अगवा थींदा ऐं शिकारपुर में इहे विसरियल, इहे लाड़काणे में बि अलाह पनाह ॾे थींदो, इहो हरनि थींदो ऐं थी रहियो बि हूंदो। कुझु केसिस रिपोर्ट न थी रहिया हूंदा। अॼु ॿार सेवण मां अगवा थियो। त चवण जो मक़सदु गुज़ारिश इहा आहे त हाणे मतिलबु ग़रीब गुरबे खे बि खणी धाड़ेल हलिया वञनि था, जिन वटि खाइण लाइ पोइ उन्हनि जो पछाड़ी हींअर ताज़ो बि कंहिंखे ॿारे को बलूचिस्तान जो भुगटी हो, उनखे लाशुनि जो उछलाए छॾियूं। भई तव्हांखे ख़बर जॾहिं पए थी धाड़ेल पर छा उन्हनि खे चया लफ़्ज़ कहिड़ा चवनि, त भई ख़बर पवनि थी त हिन वटि पैसा न आहिनि मग़वी जे माइटनि वटि, त उनखे भला जहिड़ो छॾे ॾींनि न मारे छॾींदा। अहिड़ा रुथलेस एनिमल्स जानवर आहिनि अलाए छा। ख़ैर त हाणे इहा सो जतोई साहिबु बेसिकली तव्हां जेका ॻाल्हि कई त अगरि इहे 5-7 लख माण्हू मुड़सी कनि, हा सही पोइ लेकिन उनखे वरी पुलिस ई रोके वठंदी त तव्हां कानून खे हथ पे छो था वठो। धाड़ेल माण्हू मारीनि पिया, धाड़ेल माण्हू खणनि पिया, उहो भले कनि, उहो कानून न आहे। बाक़ी अगरि माण्हू मुड़सी करे 5-7 लख माण्हू मुड़सी करे लही पवनि, जेके 15-20 धाड़ेल 100-150 धाड़ेल आहिनि, हिनखे को बीह थोरी सघंदा। उते पुलिस विच में अची वेंदी, ओहो तव्हां कानून हथ में खणो था, अजीब तमाशो। पुलिस जो कम भी कयो, वरी पोइ रिश्वत में पुलिस के पैसा विझो। हा सबत गोपान लाड़काणा मां। जी गोपान साहब छा चवणु चाहींदा? हाणे कालिम साहब अर्ज़ु करणो हुयो। जी साईं। जी साईं ॿुधनि पिया। भाई साहब ये पेंशन रूल में सिंध हुकूमत इम्प्लीमेंटेशन कई आहे, 63% मां 15% कई अथनि पंहिंजो पेंशन इंक्रीज, वरी हुन में बि कयो अथनि त बाबा 2 सालनि जी एवरेज कढी तव्हांखे पेंशन ॾींदासीं। हे त जेके 30-35 सालनि जी नौकरी कई, हाणे त उन्हनि जी पेंशन बची कोन, ग़रीब माण्हू काॾे वेंदा। इन ते थोरो आवाज़ु उथारियो, मीडिया ते का ॻाल्हि ई नथी हले इन हवाले सां। ठीकु आहे साईं। असल में उहो जेको कम्यूलेटिव पेंशन जो जेको बिल आयो आहे शायदि साईं उनजे बारे में चवनि था, जेको चवनि था पिया त पेंशन ख़तमु थींदी ऐं उहो पोइ हिकिड़ो इंश्योरेंस जो तरीक़ो आहे त जेको कटिजंदो वरी पोइ उहो जमा थींदो। जॾहिं साहब गोपांग साहब बिल्कुलु तव्हांजी आवाज़ु तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु करे छॾी मीडिया ते, तव्हां ॿुधण वारा ॿुधणु कमु उन्हनि जो आहे ऐं बिल्कुलु तव्हां सही चवंदा हूंदो, जाती आहे। छाकाणि त ॾिसो न
हिकिड़े माण्हू 30-35 साल नौकिरी कई आहे त उन पोइ आख़िरी 2-4-5 साल त इहा ई प्लानिंग कई त बाबा मूंखे हेतिरा पेंशन मां अची वेंदा, जिस पघार जी पक हूंदी आहे सरकारी नौकिरी में, ईअं पेंशन जी पक हूंदी कंहिं ज़माने। हाणे रिटायर्ड माण्हू हिन उमिरि में ॿियो कहिड़ो कमु कनि अगरि पेंशन न मिले? उहा ॻाल्हि आहे, न्यू हायरिंग सां तव्हां इहो कयो हा नई, हा भले नई नौकिरी ॾियो पिया, भई तव्हां पहिरें ॾींहुं हुनखे ॿुधायो बाबा हिन में पेंशन हीअ थींदी, हीअ थींदी, न थींदी, चलो आसरो न हुजे। हाणे हिकिड़ा माण्हू 30 साल नौकिरी करे आया, 25 साल, हाणे चओ था त हाणे तव्हां सां हीउ नओं फार्मूलो था लॻायूं, ज़ाती आहे। जी हा, हिते ज़ाती थी वञे। अच्छा पंहिंजी हले पई त इंटरनेशनली बि ज़ाहिर हिकिड़ो जेको माहौल ठहे थो पियो दुनिया जो, ॾाढो अजीबो ग़रीब माहौल ठहे थो। अॼु इसराइल जेको आहे उहो क्लियर करे छॾियो त भई असां फ़लस्तीन, मतिलबु फ़लस्तीन त छा, गाज़ा खे असां कंट्रोल कंदा, पूरो ॿुधाइनि था पिया त भई असां सफ़ाई कंदासीं, सभिनि खे गाइब कंदासीं, हमास खे ख़तमु कंदासीं। उनखां पोइ न हमास जी न फ़लस्तीन अथॉरिटी जी का बि न हिकिड़ो कोई इंडिपेंडेंट, हुननि जी मर्ज़ी जो ज़ाहिर आहे, इंडिपेंडेंट असां गवर्नमेंट उते फॉर्म कंदासीं, उनखां पोइ इसराइल पुल आउट करे वेंदो। इहो हुननि बेसिकली पूरो प्लान ॿुधायो आहे। न वॾा छा लफ़्ज़ इस्तेमालु कजे नेतन्याहू लाइ, ख़बीस, त हू बेसिकली उते उन्हनि कैंपनि में ई वाड़ींदो जेको ओरिजिनल आइडिया आहे। ऐं डोनाल्ड ट्रंप मतिलबु चए थो त ही गज़ा जेको आहे इज़राइल जो अंदरूनी मामिलो आहे, यानी हू बि ॿिए लफ़्ज़नि तस्लीम करे पियो त हिकु इज़राइल जो हिसो आहे, ऐं हीउ न बीहंदो। इहा ॻाल्हि सभु मूं सूदो सभई माण्हू रड़ियूं कनि पिया, हीउ गज़ा कंदो, पोइ वेस्ट बैंक ॾे वेंदो, पोइ लबनान मां हिसो वठणु चाहींदो। हीउ जेको ग्रेटर इज़राइल ठाहिण जो आहे जुनून आहे, हाणे सॼी दुनिया हुन ते तनक़ीद करे थी हींअर बि हिन फ़ैसिले ते त भई तव्हां कीअं सॼे गज़ा ते कंट्रोल कंदो, पर हू चए थो भले कंदा रहो। हिकिड़ो हिटलर पैदा थी वियो आहे, यानी ही जूस जेके आहिनि सॼी हुन बुनियाद ते सॼी मुनी सदी जेके आहिनि सॼी दुनिया मां हमदर्दियूं मिलियूं त बाबा हिटलर वॾो होलोकॉस्ट कयो, वॾो ज़ुल्म कयो बि, नथो चाहूं न थियो, हू बि ज़ुल्म हो, लेकिन हीउ जेको करे पियो, मतिलबु हाणे नेतन्याहू ऐं हिटलर में फ़र्क़ु छा रहिजी वियो आहे? को बि फ़र्क़ु न आहे, को बि फ़र्क़ु न आहे, जहिड़े तरीक़े सां रिएक्ट करे थो पियो। अच्छा पर हाणे ज़ाहिर आहे इहे जॾहिं थिए थो ऐं ईअं ई थींदो, ज़ाहिर आहे नज़र अचे थो की हाणे सऊदी अरब चए थो न मञींदासीं, ऑस्ट्रेलिया चए थो न मञींदासीं, धमकाइण जी हैसियत या रोकण जी हैसियत इन्हनि मां फ़िलहाल कोई नथो रखे सवाइ अमरीका जे। ऐं अमरीका त चए थो त भई तव्हां तस्लीम कयो अब्राहम अकॉर्ड्स खे, ख़तमु कयो हाणे इहा ॻाल्हि। न उहो त मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे त ॻाल्हि हू जेके एप्स्टीन लिस्ट वारी ॻाल्हि आहे उहो मुंहिंजे ख़्याल आहे ट्रंप जी का अहिड़ी रग हथ में आयल आहे इज़राइल जे या हिन ज़ाइनिस्ट लॉबी वटि, त अहिड़ी को पर्सनल शयूं हुन वटि आहिनि जो ट्रंप ॾिसण ई नथो चाहे त हुते कहिड़ो कोस थिए पियो, कहिड़ो ज़ुल्म थिए पियो। ख़ुदि अमेरिका में सेंटिमेंट छा आहे, ख़ुदि यूरोप में, हाणे जर्मनी जहिड़ो मुल्क चए पियो जेको त भई इज़राइल जा हथियार बंदि कंदसि, जेको हिटलर जे करे इज़राइल जे मामले में ॾाढो ईअं माठ ऐं शर्मिंदो हलंदो। अॼु फाइनली हुन चयो त बाबा हिटलर असां वारे ते छा तव्हां सां कयो जेको तव्हां माण्हुनि सां कयो पिया। हैदराबाद मां जी साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। साईं मां हैदराबाद मां पियो ॻाल्हायां। हैदराबाद जा सभु रस्ता हींअर टोटल जिते एंट्रेंस आहिनि क्रॉस था थियनि, जीअं गिदू आहे, कासम चौक आहे, होॾां साईं जेको आहे गुल सेंटर वारो आहे, लतीफ़ाबाद वारो आहे, होशबोल इहा जेका पुल आहे, इहे सभु बंदि आहिनि। असां एॾो परेशान आहियूं हिन प्रोग्राम जे करे। अॼु मां 5 बजे खां वठी मां निकितो आहियां, को रस्तो नथो मिले जो मां घर पहुची सघां। हीउ प्रोग्राम छा आहे? कराची जी पुलिस बीहारी अथनि, ट्रैफिक वारा, उन्हनि खां पुछूं था, वो चवनि यार हमें तो पता ही नहीं है, कोई रूट ही नहीं है यार। हे थोरो असांखे अज़ाब थी विया, हिन ते थोरो तव्हां रोशनी विझो ऐं सॼो शहर जो भले तव्हां जाइज़ो वठंदो, सॼा बंदि आहिनि ऐं तमामु असां परेशान आहियूं। सॼी जेको आहे पब्लिक परेशान आहे। हेतिरो शहर आहे, हिननि खां नथो संभाले सघिजे। हीउ नाज़िम कहिड़ो आहे? नाज़िम चए असांखे हे जेको आहे प्रोग्राम जे जाइ ते आईंदो, असांखे ख़ुशीअ जे जाइ ते असांखे वधीक परेशान करे छॾियो आहे हिननि। ठीकु आहे। अच्छा, को प्रोग्राम थिए पियो तंहिंजे करे कुझु रस्ता रूट्स चेंज थिया आया हूंदा न हैदराबाद में, उहे बि एतिरी कंजेशन आहे सॼे शहरनि में। कराची जे बि तव्हां ही सदर ऐं हिन पासे हलिया वञो त चुरी नथा सघो। त हैदराबाद जी बि हाणे हालति इहा आहे। असां त नंढा थी वॾा थियासीं त हाणे अगरि शहर में वञिणो हुजे त मुंहिंजो दोस्त मूंखे चवंदो आहे त हल मोटरसाइकिल ते थी अचूं था, गाॾी में न हली सघंदासीं। सो पोइ मूंखे बि हाणे कॾहिं कॾहिं दिलि करे थी त वञी ॾिसी अचां पंहिंजो स्कूल ऐं हीअ सभु मामला, त चवंदा आहिनि मोटरसाइकिल ते थी अचूं, बाक़ी गाॾी त कोन वञी सघंदी। सो इहो ई हाल लाड़काणे शहर जो हाल थियल आहे। ट्रैफिक जो त को, छाकाणि त एतिरी ओवर क्राउडिड थी विया आहिनि इहे शहर।
ऐं हुननि जी जेके सिविक बॉडीज़ हुयूं उते को टाउन प्लानिंग त ज़ीरो करे छॾी अथनि। सो ट्रैफिक थोरो बि जेको प्रोग्राम थिए थो, शायदि पुलिस ई कराए पई उते को प्रोग्राम 14 अगस्त जे हवाले सां, त कुझु बि थोरो कुझु थिए थो त ट्रैफिक ब्लॉक, थोरो को हिकिड़ी मोटरसाइकिल एक्सीडेंट थी वियो त ट्रैफिक ब्लॉक। इहो सिर्फ़ु हैदराबाद न आहे, सॼे शहरनि जी हालति इहा थियल आहे। ऐं बिकॉज़ थोरी बरसाति वधीक पइजी वञे त पाणी न निकिरंदो, थोरो को इवेंट हुजे शहर में त ट्रैफिक न निकिरंदी, बाक़ी सभु कुझु थींदो, बाक़ी ड्रग्स हलंदियूं रहंदियूं सॼे सिंध में। जी हा, पंहिंजी मुल्क जी चवण तरह, पर हीअ जेका इंटरनेशनल असां सूरत हाल जी ॻाल्हि करे वियासीं, ज़ाहिर हुनजे करे असांजे घणी ॻाल्हियूं हुन सां जुड़ियल आहिनि, ख़ासि करके असांजो टेररिज़म त वॾे भाङे हिन ॻाल्हि सां जुड़ियल आहे। केपी में हिन जेका हालत आहे, वरी बाजोड़ में कर्फ्यू नाफ़िज़ थी वियो आहे, बलोचिस्तान पूरो महीनो इंटरनेट बंदि। जी, बाजोड़ में त ॻाल्हियूं बि हलियूं पियूं हुन कलदम तंज़ीम TTP सां, जेको मूं डॉन में पढ़ियो पिए, त वरी हुननि न पियूं ॻाल्हियूं कामयाबु न थी सघनि पियूं। असांजी सिक्योरिटी एजेंसीज़ जी डिमांड हुई त भई जेके ख़्वारिज आहिनि ऐं टेररिस्ट आहिनि, इन्हनि खे ॿाहिरि कढो त तव्हां ॻाल्हियूं कयो। हू त हाणे छा कढंदा, हू पाण टेररिस्ट आहिनि, TTP आहे त हू कंहिंखे कढंदा। सो हुते हाणे मुंहिंजे ख़्याल में एक्शन वेंदो। पोइ हुन में हिकिड़ी सियासी गुफ़्तगू थी त हू चवनि पिया PTI वारा त ऑपरेशन न थियणु ॾींदासीं, हू तलाल चौधरी जो किसी का बाप नहीं रोक सकता। थींदो त सही, ऑपरेशन ई थींदो, मतिलबु ऑपरेशन सां मिलाइजे त मिलिट्री एक्शन थींदो, पर केतिरे ॿ ॾहाका त थी विया आहिनि। मर्ज़ बढ़ता जा रहा है, जूं जूं दवा कर, हाणे कॉलर आहे, पोइ बलूचिस्तान ते अचूं था। एहसान खोसो, लकी गुलाम शाह जी खोसो साहब, छा चवणु चाहींदा? जी सर, असल में असांजो जेको आहे इश्तिहार मुताबिक़ 130 सीटां ख़ाली बि पयूं हुयूं, सरदार शाह ॾे बि विया आहियूं, प्रोटेस्ट बि हले थो, तो इन जे बारे में असां तव्हांखे चवनि पिया त माना असां लॉन्ग मार्च बि हले पियो। जी साईं, बिल्कुलु रोज़ ॻाल्हि थिए थी, IBA जा स्टूडेंट्स आहिनि, पर मूं तव्हांखे एजुकेशन मिनिस्टर जी मौक़ुफ़ ॿुधाए छॾियो कल्ह बि, त हू चवनि था त असां वटि जायूं कोन आहिनि, असीं कोन रखंदासीं। ॾिसो, अच्छा, हीअ जेका तव्हां ॻाल्हि पे कई, जेका लॉ एंड ऑर्डर, ऐं हीअ ॿ सूबा बेसिकली जेके असांजा फ्रंटियर आहिनि नॉर्थ वेस्ट, ॿई KP बि ऐं बलूचिस्तान बि, त बलूचिस्तान बि हुन वटि वरी बि हिकिड़ी पॉलिटिकल वॉइस आहे, सॉरी KP वटि, त हुनजा जेके ही अॻूणा फाटा वारा इलाइक़ा आहिनि, उते बि सियासी अगरि हिमायत या हुनजा जेके सेटल्ड एरिया आहिनि, उते जेको सियासी हुननि जी आवाज़ आहे उहो PTI वटि आहे। त हुननि वटि हिकिड़ी का न का हिकिड़ी सियासी वेंटिलेशन जंहिंखे चइजे, त हिकिड़ी उॿार निकिरे थो। बलूचिस्तान में बदकिस्मती सां उहो बि न आहे। हुननि वटि जेका हुननि जी का सियासी वॉइस त आहे कोन। हिकिड़ी मस हू महारंग बलोच हिकिड़ी थोरो घणो हुननि जी हिकिड़ी रिप्रेज़ेंटेटिव थी उभरी हुई, उनखे बंदि करे गुम करे छॾियो अथनि। चवंदा बाबा ही बि फलाणा आहे, ढमकाणा। अरे भाई, पोइ कंहिंसां ॻाल्हाईंदो? पोइ सरफराज़ बुगटी साहिब त कोन थो मसइलो हल करे सघे न सियासी तरह। ऐं बलूचिस्तान जो हाणे कहिड़ो इलाइक़ो आहे जेको जिथे कुझु न कुझु न थींदो हुजे? हाणे चवंदा 1 महीने लाइ इंटरनेट बंदि थी वियो, उते उहे ई इंटरनेट जी कहिड़ी घणी सर्विस हूंदी बि कोन, पर तव्हां माण्हुनि खे फ्रस्ट्रेशन टू द हिल्ट जंहिंखे चइजे, माण्हुनि खे एॾो हाणे फ्रस्ट्रेट थींदा त हू कंहिंसां को कम्युनिकेट बि न करे सघंदा। भला को नौजवान कुझु ॾिसंदा हूंदा, को फिल्म ॾिसंदा हूंदा, को उहो बि तव्हां बंदि कयो पिया। उते बि यूनिवर्सिटीज़ आहिनि, यूनिवर्सिटी आहिनि, उते सभु कुझु आहिनि, उते को यानी रिसर्च थींदी हूंदी, कुझु थींदी हूंदी, बसि पूरे बलूचिस्तान खे बसि तव्हां उहो चए न आयरन कर्टन विझी छॾिबो, हिकिड़ो लोहे जो पर्दो विझी छॾियो बलूचिस्तान जे मथां, न केरु हुतां हिते ॾिसे, न हितां को हुते ॾिसे। हाणे मक़सदु वरी को ऑपरेशन करिणो अथनि या को ॿियो ख़दशो आहे, पर 1 महीने लाइ इंटरनेट बंदि करणु वॾी ज़्यादती आहे बलूचिस्तान जे माण्हुनि सां, वॾी ज़्यादती आहे। मतिलबु छा हिन सां हासिलु छा थींदो सवाइ वधीक नुक़सान जे? मुंहिंजी सम्झ कमु नथी करे। ऐं पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन बि ख़ैर एतिरी घटि आहे, जो अगरि KP में इहो फ़ैसिले थिए, पूरे KP ते, त ज़ाहिर PTI रेज़िस्ट करे विड़े, सिंध में थिए त पीपुल्स पार्टी साम्हूं जवाबदेह ठहिरे, होॾे त कंहिंखे जवाबदेह बि उहो नथा ठहिराए, छा कंहिंखे चवनि? न हुते त बुगटी साहिबु आहिनि, उहे चवनि था बसि जेको आहे उहो सही आहे, कंहिंखे चवनि। एग्ज़ैक्टली ॻाल्हि उहा आहे न, बसि बुगटी साहिबु जेको चए थो उहो सही आहे। अच्छा, PTI जी ॻाल्हि हले पई PTI जो त हाल उहो थींदो थो वञे, जो पता हाणे छा चइजे वीचारनि खे। वरी अॼु
असेंबली मां विया न सभु स्पीकर साहब, अयाज सादिक साहब, डेमोक्रेसी हे हो सभु कुझु पहिरियां लेक्चर्स ॾींदा हुया, हाणे फ़ैसिलो कनि था पिया हिकु ॿिनि ॾींहंनि में त बसि सीट ई वई ऑपोज़िशन लीडर जी। ॾिसो सीट त कोन था वठी सघनि न, सीट त वरी बि PTI खे ॾियणी पवंदी अगरि या सफ़ा सीट खसे वठंदा, मर्ज़ी वारनि कीअं खसे, ऑपोज़िशन लीडर ख़ाली आहे, ख़ाली आहे। पर अगरि वरी नॉमिनेट थींदो त अञा बि अक्सरियती जमात त PTI आहे अपोज़िशन में। कुझु हिननि खां बैद कोन्हे, हीअ चवनि न कादर पटेल खे ई विहारे छॾीनि त बसि तव्हां ई आहियो कंहिंखे वणे विहारे छॾीनि, त पोइ तव्हां पार्लियामेंट खे इररेलेवेंट कयो था न। तव्हां मतिलबु जेको माण्हुनि जी हिकिड़ी मतिलबु ख़्वाहिशूं हुजनि थियूं, एहसासात हुजनि था, जज़्बात हुजनि था ॿिन्ही पासनि जा, उहो उनजो पार्लियामेंट में अकासी नज़र अचणु खपे, पार्लियामेंट में उनजी का रिफ्लेक्शन नज़र अचणु खपे। जॾहिं तव्हां पार्लियामेंट खे बिल्कुलु हिकिड़ो रबर स्टैम्प करण जी कोशिशि कयो था या हुनखे बिना कंहिं लिखियल कानून यानी आइन या रूल्स ऑफ द बिज़नेस ऐं हिकिड़ा पार्लिमानी रिवायतूं हुजनि थियूं। बर्तानिया जहिड़ो पार्लियामेंट त हले ई रिवायतनि ऐं कन्वेंशन्स ते थी, को रिटन कॉन्स्टिट्यूशन, त हिते तव्हां जॾहिं पार्लिमानी रिवायत खे बि ज़ीरो करे छॾियो था त बेसिकली तव्हां ईंदड़ वक़्त में लाइ पंहिंजे जेको पार्लियामेंट सुप्रीम आहे पोइ हू चाहे थी वञे थी सुप्रीम, बाक़ी त हुनमें कुझु रहे कोन थो, बिकॉज कीअं हुनजी क़दुरु मंज़िलत तव्हां वधायो त कोन था, घटायो था, रांदो घटायो था। जी हा, पंहिंजी ॻाल्हि हले पई त ज़ाहिर आहे हीअ जेको PTI करे थो हिन ते अचूं था पिया। हाणे जनरली त हिकु नंढी ॿी ॻाल्हि कहिड़ो त मलिक रियाज़ साहब खे सुप्रीम कोर्ट मां बि स्टे न मिलियो कॉन्स्टिट्यूशनल बेंच में विया, स्टे लाइ विया त मुंहिंजी प्रॉपर्टी नीलाम फारूक नाइक रिप्रेज़ेंट कनि पिया, बसि पोइ कंहिं टेक्निकल वजह जे करे अॼु ॿुधणी जेका आहे उहा स्टे न थी सघी। हिकिड़ी प्रॉपर्टी नीलाम थी वई बाय न, टे कलम था न, टिनि जो फाइनल कयो अथऊं, जंहिंमां हिकिड़ी खे नीलाम करे छॾियऊं, रेट बि लॻाए छॾियो, सभु कुझु करे छॾियो, ॿिनि जो अञा ताईं 100% फ़ैसिलो न थियो आहे। शायदि को फिलर छॾियो अथऊं हिकिड़ी नीलाम करे त जीअं ॾिसूं रिएक्शन छा थो। लेकिन जेके वठनि पिया ही केरु वठे केरु पियो इहो, इहो को प्राइवेट फर्म आहे, ॿुधाइनि था पिया त को जंहिं हिकिड़ी इहा जेका परचेस कई आहे हिकिड़ी प्रॉपर्टी कमर्शियल इस्लामाबाद जे अंदरि ई, इन ते घणियूं कॉन्स्पिरेसियूं उथनि थियूं पियूं, इन ते घणा मसइला उथनि था पिया। घणा माण्हू जेके पावर सर्कल में हाणे हामिद मीर साहब चवनि था पिया त कुझु नून लीग जा ई माण्हू, कुझु पीपल्स पार्टी जा माण्हू शदीद रिएक्शन में अचनि था इन ते जेको कयो वञे थो पियो मलिक रियाज़। ॾिसो मलिक रियाज़ सां कहिड़ी पार्टी आहे जंहिंजा ज़ाती कारोबारी ऐं सियासी नाता वास्ता न हुजनि। ख़ुदि असांजे इस्टेब्लिशमेंट जे बि हिकिड़े ज़माने में वेझो रहिया आहिनि, इस्टेब्लिशमेंट ज़ाहिर आहे फ़र्क़ चेंज थियनि था त पोइ ज़ाहिर पॉलिसीज़ चेंज थियनि थियूं, उहो त ख़ैर हिकिड़ी सिंपल ॻाल्हि आहे। लेकिन सियासी पार्टियूं त मुस्तक़िल रहनि थियूं, त कहिड़ी पार्टी आहे जंहिंसां वास्ता नाता कारोबारी ऐं सियासी न रहिया हुजनि या ज़ाती न रहिया हुजनि मलिक रियाज़ जा। ज़ाहिर मलिक फारूक नाइक साहब जो जंहिंजो ताल्लुक़ पीपल्स पार्टी सां आहे, जेको हमेशह आसिफ़ ज़रदारी साहब जा वकील रहिया आहिनि, तव्हां इन ॻाल्हि मां अंदाज़ो कयो न त उहो नुमाइंदगी करणु रिप्रेज़ेंट कनि पहुता आहिनि, चेयरमैन जा सेनेट रहिया आहिनि पीपल्स पार्टी जा, चेयरमैन सेनेट रहिया आहिनि। उहे अगरि वञी ज़ाहिर वकालत कनि पिया, उहे प्रोफेशनल वकील बि आहिनि, लेकिन इन मां तव्हां अंदाज़ो कयो त नाराज़गी त काफ़ी हल्कनि में बि हूंदी, पर फ़िलहाल कुझु ई न पियो सघे केरु। ऐं इहे ॾिसो न, चाहे हिकिड़े ADC खे ते केस दाख़िल थियण ते ख़्वाजा आसिफ़ साहब नाराज़ थिए, डिफेंस मिनिस्टर ताईं, ठीकु आहे न, त इहे पर्सनल माण्हू जा मुफ़ादात ऐं वास्ता नाता हुजनि था न, त मलिक रियाज़ जा चाहे असांजा जेके बिग ऑफिसिस आहिनि पाकिस्तान जूं, वॾा ऐवान आहिनि जेके हींअर वेठा आहिनि, जेके अॻु में वेठा, हुन सां मलिक रियाज़ जा जेतिरा वेझा ज़ाती सियासी ऐं कारोबारी, त अगरि बहरिया टाउन खे नुक़सानु थिए थो, सुभाणे बहरिया टाउन बंदि थिए थो, नुक़सानु रुॻो मलिक रियाज़ जो त न थींदो, पर ॿिया चई न सघंदा, ॿिया चई न सघंदा। ऐं मलिक रियाज़ उते शायदि वेही खिलंदो हूंदो त ठीकु आहे, 50 सैकड़ो मुंहिंजो वियो, 50 सैकड़ो तव्हांजो। एग्ज़ैक्टली, हो त उते नेशनलिटी बि वठी वियो, मिली वई। पर हीअ जेके कराची जो बहरिया टाउन आहे, UAE जी नेशनलिटी वठी छॾी। हा, कराची जो बहरिया टाउन, हे जेको
सुपर हाईवे ते आहे, या ही जेको अब्दुल्ला शाह गाज़ी सां गॾु आहे, या जेको हुते तारिक रोड ते आहे, मतिलबु सभिनी खे अंदाज़ो आहे न कि छा मामलात आहिनि। सो अगरि नुक़सानु थिए थो त सिर्फ़ु मलिक रियाज़ जो त कोन्ह थींदो, पर मुंहिंजी सिर्फ़ु उन में वरी ॻाल्हि इहा ई आहे त उन में जेके माण्हू अलॉटीज़ आहिनि उन्हनि जो इंट्रस्ट सेफ गार्ड करणु खपे। हींअर ताईं चयो इहो पियो जेको सरकारी मौक़ुफ़ आहे त बाबा हुननि खे को नुक़सानु न थींदो, असां त मलिक रियाज़ जी जेका अञा बहरिया टाउन जी प्रॉपर्टीज़ आहिनि उहे विकिणूं था जेके पंहिंजे नाले ते अथसि। लेकिन अगरि बहरिया टाउन फिज़िबल न रहियो त हुनजी एडमिनिस्ट्रेशन अगरि ख़तमु थी वई त हू त सॼो ईअं हिकिड़े सेल्फ रिलायंट, मिसाल बहरिया टाउन में बिजली इन करे नथी वञे त हू बिजली ख़रीद करे वठे थो के इलेक्ट्रिक खां, ऐं पोइ पाण विकिणे थो, पाणी बि पंहिंजो ॾिए थो, पंहिंजो मतिलबु ख़रीद करे त हर शइ हू पंहिंजी ॾिए थो। त अगरि इंतिज़ामिया ग़ाइबु थी वई त हिकिड़ो नंढिड़ो शहर ठाहे थो न मलिक रियाज़, त बहरिया टाउन में नंढड़ा शहर हुजनि था, उहो पोइ केरु हलाईंदो? ऐं जेका हींअर माण्हुनि जेको पंहिंजी इन्वेस्टमेंट जो तौर ते फाइल्स वठी रखियूं हूंदियूं त यार ही पैसा वधंदा पोइ विकिणंदासीं, फ़िलहाल त चवनि था त अधो अधु हेठि किरी पई। हा, फ़िलहाल त वीचारनि खे नुक़सानु ज़ाहिर आहे उहो न शइ अची आहे। पर साहिबु मलिक रियाज़ साहिब लाइ इहो ज़ाहिर हिकिड़ो भाव बि त आहे न। कल्ह नज़ीम सेठी साहिबु चवनि था पिया त मलिक रियाज़ साहिब खे इन करे हथु विधो वियो आहे छो जो त पोइ अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तमामु पर्सनल आहे, छो जो उन्हनि जेको आहे उहो चयो त भई मेरे पास बहुत सबूत है और मैं नाम लिखाऊंगा, तो उस पर जो है जी बहुत लाभ को हो गया है कि भाई अब ये बहुत ज़्यादा बड़ा हो गया है तो साइज़ मिलाना है, तो जी भी सॼी कार्रवाई हुन जी। पर ॻाल्हि इहा आहे जो मलिक रियाज़ साहिब वटि वाक़ई नाला ऐं सबूत हूंदा त सही, अगरि एॾो प्रेशराइज़ कयो वियो त हो त वेही नथो चई सघे कुझु बि न। मलिक रियाज़ हाणे मूंखे ख़बर न आहे हाणे उमिरि में ऐं कहिड़ी ज़हनी कैफ़ियत में हींअर आहे, एॾो ॾुखियो ॾींहुं पहिरीं हल्का फुल्का ॾुखिया ॾींहुं ईंदा मलिक रियाज़ ते, पर एतिरी तकलीफ़ में मलिक रियाज़ कॾहिं आयो कोन्हे। सो हीउ जेको टेस्ट केस आहे, छा थींदो आहे त जेके माण्हू पोइ अमानतदार हुजनि था, चाहे कंहिं ॿिए जे पैसे जा चाहे कंहिं ॿिए जे राज़ जा, त पोइ हू अमानत जेको आहे हू पाण वटि रखंदा आहिनि। हींअर अगरि कावड़ में अची अॼु अगरि हिन मिसाल 10 माण्हुनि जा नाला खयां मलिक रियाज़ त बाबा ही हिननि जा ही मामलात आहिनि, त सुभाणे जेको नओं सेटअप ईंदो उन में हिन ते एतबार केरु कंदो त यार ही वरी कावड़ पोइ त वरी असांजा नाला बि खणंदो। सो लेकिन जीअं मूं चयो त अहिड़ा ॾुखिया ॾींहं ते कॾहिं आया कोन। हिकिड़ो दफ़ो थोरो चौधरी इफ़्तिख़ार खे हुन ट्रेलर ॾेखारियो हो, हुनजे पुट जी जेको वीडियो बि रिकॉर्ड कयल हुई, त अदरवाइज़ अहिड़ा माण्हू जेके हुजनि था, इहे जेके वॾी गेम खेॾंदा आहिनि, इहे पोइ कोशिशि कंदा आहिनि त इहा हिन जी कारपत न हली वञे। नुक़सानु त नुक़सानु आहे, पर अगरि कारपत हली वई त सुभाणे हिननि ते केरु एतबार केरु कंदो? पर अगरि पाकिस्तान मां सफ़ा पुल आउट करे वञे त पोइ त हाणे पोइ ॿी ॻाल्हि आहे। सभु पुल आउट ॾिसो न, हीअ वरी पुल आउट बि कीअं कंदा आहिनि, हीअ इहे सोचींदा आहिनि त यार ठीकु आहे 2 साल 3 साल 5 साल जेसिताईं जेका सोच वारा माण्हू हुकुमरान वरी ॿिया ईंदा वरी ज़ाहिर आहे त आउं वापसि अची वेंदुसि। पर जे आउं अगरि सफ़ा एॾो कम खे अॻिते छिके वियसि त पोइ ताहयात वापसि न वेंदुसि। हाणे ताहयात भले रेज़िडेंसी हुनखे परवाह न हूंदी हुजे, दुबई में एतिरो अथसि 2 नस्लूं 5 नस्लूं वेही खाई सघनि थियूं, लेकिन भले हर कंहिंखे पंहिंजे मुल्क में अचण जो त शौक़ु आहे। जेको दबदबो ऐं ठठ इस्लामाबाद ऐं कराची में मलिक साहिब जा हूंदा, उहो लंडन में त नथो करे सघे। मतिलबु ईअं बंगला वंगला ऐं मैंशन्स वठी सघे थो, लेकिन मतिलबु हिते त हिकिड़े ज़ाहिर आहे हिते त हर शइ थी वञे चवा ते सभु ॻाल्हि हली पई पंहिंजी। त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो पावर ब्रोकर्स आहे न, मलिक रियाज़ साहिबु वॾा इंपॉर्टेंट पावर ब्रोकर आहिनि, उन्हनि में हथ विधा था वञनि। उन्हनि खे ज़ाहिर आहे मुफ़ादात जो टकराव आहे, ही ख्वाजा आसिफ़ साहिबु मुफ़ादात जो टकराव आहे, 27th अमेंडमेंट में ॻाल्हियूं जेके ईंदियूं उते बि कुझु न कुझु टकराव मुमकिन आहे। इवन इंटरनेशनली जेका सूरत हाल आहे उते बि कुझु छा आहे, छा कुझु हले थो। ॿ ॻाल्हियूं टकराव में करे वञा त हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि ते जेका आहे त उहो त ज़ाहिर आहे न, मूं शुरू में तव्हांखे चयो त हिलजुल त आहे। हाणे हिलजुल वञी किथे छे करे थी या बसि माठार अची वञे थी, इहा समथिंग टू बी सीन, इहे वक़्त सां। पर असां ॾिठो आहे त हीअ जेका ख़ामोश हलजुल हूंदी आहे, ई ॿाहिरीं तहरीक हलंदी, पोइ लॉन्ग मार्च, इन खां वधीक जेका ख़ौफ़नाक सिस्टम लाइ हानिकार हूंदी आहे उहो ही ख़ामोश हलजुल हूंदी आहे। हीअ जेको गोड़ घमसान वारो हूंदो आहे, उन सां घटि नुक़सानु पहुचण जो ख़तरो हूंदो आहे। जेका तव्हां हू ॻाल्हि कई त मलिक रियाज़ चए थो त नज़म साहिबु चए थो त
हुन जेको धमकी ॾिनी त आउं रास खोलींदुसि, ॾिसो ॻाल्हि इहा आहे, हीअ पंहिंजे कद इलाही वॾो कद थी वियो अथसि, लेट्स हुनजे पंहिंजे कद में हाणे हीअ त असां वटि सदाईं थियो आहे, चाहे फ़र्द हुजनि या सियासी पार्टियूं, उन्हनि खे एतिरो कद वधाइनि था, पोइ कद वधाइण महिल सोचियो न त एतिरो न कद वधायो, ओॾी महिल हुनखे चओ था बसि तव्हां अक्षय कारे जा मालिक आहियो, पोइ ओचितो हेठां जेका चादर छिके था वठनि, ग़लति आहे न, बैलेंस रखो। ठीकु आहे, सभु वरी नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में